निजी सूबाई सलाहकार माहौलियात मौसमियाती तब्दीली वसाइली तरक्की हुकूमत सिंध दोस्त मोहम्मद राहिमो चयो त मुल्क समेत क़ौमनि जी तरक्की जो दारोमदार तालीम ते आहे। ज़ाती झेड़नि समेत ज़मीनी मामलनि जी झेड़नि खे छॾे पंहिंजे औलाद जे बहितर तालीम ते ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। जेसिताईं बहितर तालीम न हूंदी तेसिताईं तरक्की नामुमकिन आहे। पंहिंजे ॿारनि जी तालीम समेत पंहिंजे पंहिंजे इलाइक़े जे मालिकी कयो जीअं तरक्की मिली सघे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार सूबाई सलाहकार तालका ॾाहिलीअ जे ॻोठ ख़ैमे चोपार में सोलर सिस्टम जी विरासत वारी तक़रीब खे ख़िताब कंदे कयो। इन मौक़े ते सूबाई वज़ीर दोस्त मोहम्मद राहिमो तालका ॾाहिलीअ जे यूनियन काउंसिल लपलो कैंसर गडड़ो ॾाहिली कालारियो तड़ अहमद ऐं जेसी चोपार समेत 10 यूनियन काउंसिलनि जे क़रीब अवाम में सोलर सिस्टम जी विरासत कई, जंहिंमें तक़रीबन 630 मुस्तहिक़ ख़ानदाननि में शमसी प्लेटूं बैटरियूं ऐं फिटिंग जो सामान मुकमल विरहायो वियो। इन मौक़े ते सूबाई सलाहकार चयो त पीपल्स पार्टी इहा पार्टी आहे जंहिंमें का बि क़बीला परस्ती न आहे। पीपल्स पार्टी में सभु बराबरि आहिनि। पीपल्स पार्टी अवाम दोस्त पार्टी आहे जेका हमेशह अवाम जी भलाई ऐं तरक्की लाइ कमु करे रही आहे। उनजे त अवाम खे ज़ाती मफ़ादनि ऐं झड़नि खे छॾे करे तालीम जी तरक्की लाइ कमु करण जी ज़रूरत आहे। बहितर तालीम सां तरक्की मिली सघे थी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।